मज़लूमन के ॿुधो तव्हां झटि में सील था कयो ॾिसी आयो जिते छाए जो ॾिसी आयो आहियां छायो असांजी फैक्ट्री आहे ओॾे टोले ते छक साईं ॾिसो कीअं थो हुते साईं ठहे थो बिल्कुलु सफ़ाई आहे हुते साफ़ सुथरो कमु आहे। माण्हू असांजी कंप्लेन रिसीव थी त जेको बेकरी तां जेको केक या ॿिया टे चवनि ॾाढा अनहाइजेनिक आहिनि माना गैरमयारी जेके खाइण सां ॿिनि इंसाननि खे डायसेंट्री ऐं टाइफाइड थिए पोइ जीअं मूंखे डी सी साहिब जी डायरेक्शन हुई मां जॾहिं हिन जी फैक्ट्री ते वियुमि जेकी मज़ूराबाद में आहे उन जूं ॿ फैक्ट्रियूं जिते केक मिठाइयूं ठाहिनि था उते ॾिठमि त जेको आहे त मिठाइनि जा थाल पट ते हुया जिन ते मखियूं हुयूं ऐं हुनजी वीडियो बि जेको आंदस पाण सां वरितियूं जेके साफ़ ई पसंदि गॾु दोस्त हुया ऐं तेल अनहाइजेनिक हिकिड़े ई तेल मां 10 चकर मिठाई था ठाहिनि गुआ हुया हुते ॾाढो माल किनो गैरमयारी तेल न उन्हनि खे स्टाफ जी सही सां ड्रेस न उन्हनि खे वारनि ते टोपी सॼो अनहाइजेनिक फूड इनखे खाइण त मां चवां जानवर बि मरी वेंदो ॿाहिरां जेतिरो बेकरियुनि में सजाए करे केक रखनि था स्वीट्स ओतिरो उन्हनि जे कारखाननि में हिननि खे माना गैरमयारी तरीक़े सां ठाही थो वञे त मां उनजा कारखाना बि सील कया आहिनि ऐं हे बि हिननि जो सील कयो आहे जेसि ताईं हे हाइजेनिक फूड न ॾींदा जेसि ताईं मयारी फूड न ॾींदा तेसि ताईं हिननि जो बंदि रहंदो असां सभिनि लाइ हिकु आहियूं ईअं न आहे त हे हिननि ते त एक्शन खणंदासीं जेके बि दादू में बेकरियूं हूंदियूं आहिनि होटल्स हूंदियूं जेके बि रेस्टोरेंट हूंदियूं उन्हनि ते गैरमयारी तेल हूंदो मां उन्हनि खे अॼु वार्निंग ॾेई थो छॾियां उहो सभु मां बंदि कंदुमि जेसि ताईं हितां जे माण्हुनि खे फूड सही न हूंदो तेसि ताईं जेको आहे असां न ॾींदासीं। साईं ही असांजी जेके रेस्टोरेंट वारी बेकरी आहे हिते हींअर छा हुयो असांजी बेकरी सील कई वई आहे हिते छा ॾिठो आहे तव्हां हींअर सेकंड में आया तव्हां छोकिरनि खे धमकी ॾेई चओ था सभिनि ते एफ आई आर थींदी छो थींदी छोकिरा क्रिमिनल आहिनि हिते दहशतगर्द वेठा आहिनि सभु को रोज़ी थो करे हिते पंहिंजनि बचनि जी इहो को तरीक़ेकार आहे हिते कहिड़ो कानून आहे पाकिस्तान में तव्हां कयो चालान असां वेठा आहियूं कयो घणा मज़दूर आहिनि हिते 40 एम्प्लॉय हिते था कमु कनि 500 एम्प्लॉय हुते था कमु कनि जो मक़सदु इहो ग़लति आहे ॻाल्हियूं न फैलायो हिते न आहे जिथां हमेशह तव्हां वटि तव्हां सरकार आहियो तव्हां जीअं चवंदो उहे थींदो तव्हां आधा हिकु मिंट मूंखे ॻाल्हाइण ॾियो चवण जो मक़सदु आहे जिथे खाधो ठहे थो जेको खाधो हुते थो अचे उहो खाधो किनो हूंदो हुते छा हूंदो केक किना आहिनि बेकरियूं किनियूं तव्हां ॾिसो त सही असां छापो वीडियो असां भरिया आहियूं असां वीडियो भरिया आहियूं वधीक असां कमेंट्स न ॾींदासीं वीडियो तव्हांजे साम्हूं अची वेंदी